अस्सलाम वालेकुम, मां आहियां बिलाल ऐं हीअ वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो त यार असां जेके नौजवान सिंधी आहिनि, मां बि नौजवान आहियां, इलाही नौजवान आहिनि जेके अॼुकल्ह जागीरदार वॾेरा MP MNS जे पोयां नारा हणनि था जस्ट इन करे जो असांखे नौकिरी मिलंदी ऐं अलाह करे तव्हांखे मिले, पर मूंखे नथो लॻे तव्हांखे मिलंदी। ऐं नौकिरी कहिड़ी मिलंदी? पटे वालो ऐं क्लार्क वग़ैरह। उन सां तव्हां न पंहिंजे घरवारनि जूं ख़्वाहिशूं पूरी करे सघंदव, न बिजली जो बिल भरे सघंदव, न पेम्पर वठी सघंदव, न स्कूलिंग करे सघंदव, न इलेक्ट्रिसिटी जो बिल, कुझु कोन ॾींदव। वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे, पंहिंजो कारोबार खोलियो। मूंखे पूरी पक आहे 90% सिंध में जेके सिंधी रहनि था उन वटि घटि में घटि 2 एकड़ ज़मीन हूंदी, ऐं 2 एकड़ ज़मीन जी रक़म हूंदी 20 लख रुपया आराम सां, ऐं उहा तव्हांखे साल में जेका ज़मीन ॾींदी हूंदी 2 लख रुपया। अगरि तव्हां सेल करे कराची में, पंहिंजे सिंध जे शहर कराची में अची बिज़नेस कयो, का नंढी होटल खोलियो, फास्ट फूड, कुझु बि, आराम सां पर मंथ लख रुपया कमाए सघो था। पंजाब मां पंजाबी, पठान, पेशावर मां पठान अची करे असांजे सिंध जे शहर कराची में कारोबार खोले सघनि था, त असां छो नथा खोले सघूं यार? मुंहिंजो सिर्फ़ु चवण जो मक़सदु इहो आहे। असां नारा हणंदा आहियूं, हीअ कराची कंहिंजी, असांजी, हीअ सखर कंहिंजो, असांजो कारोबार कंहिंजो, पठान ऐं पंजाबियुनि जो। असां सिंधी न आहियूं? असां नारा हणंदा आहियूं अॼु ताईं, बसि जागीरदारनि जे पोयां ऐं हिननि जे पोयां। मां इहो नथो चवां त तव्हां डायरेक्ट 5 स्टार होटल खोलियो, नंढड़े खां स्टार्टअप वठो। मां बि कारोबार कंदो आहियां ऐं मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, वॾी बचत आहे कारोबार में। ऐं मां चयो वियुमि थाणे बुला खान, उन खां अॻियां हिकिड़ो सिरी हिकिड़ो ॻोठु आहे, उते 35 खां 40 घर हुया ऐं उते सभु सिंधी आहे, पर होटल कंहिंजी पठान जी। मां हैरान थी वियुमि, मां ॾिसो पठान किथां खां अचनि था, कॾहिं पठान मां पिन ते न आहे ॾिठो उहो कारोबार कंदो। मां सिग्नल ते बीहंदो, सिंधी छोकिरा ईंदा आहिनि वीचारा पिननि था, सिंध में रही करे यार। नंढो कारोबार खां स्टार्टअप वठो ऐं तव्हां बाक़ाइदे अॻियां वेंदव। मां दावे सां चई सघां थो, थोरी सिर्फ़ु ज़मीन खपाए, कराची में इन्वेस्ट कयो पैसा, तव्हां कमाईंदव पैसा। पर इलाही दोस्त चवंदा असां अॿ ॾहनि जी ज़मीन खपाईंदासीं, वाह अड़े वाह, चरियो ई आहे, असां पंहिंजी ॾाढी ज़मीन खपाईंदासीं। न त बापू सॼी उमिरि नारा हणो, ईअं ई मरी वेंदव। पंहिंजो कारोबार खोलियो। पंहिंजे सिंध जो शहर कराची, पूरी दुनिया उते अचे थी कारोबार करण लाइ, पर असां सिंधी अञा ताईं होटलुनि ऐं चांहि जे ढाबनि ते वेठा आहियूं, ॿियनि जे चांहि जे ढाबनि ते वेठा आहियूं। पंहिंजा चांहि जा ढाबा खोलियो, वॾो कमाईंदो। मुंहिंजो चवण जो सिर्फ़ु मक़सदु इहो त पंहिंजो कारोबार खोलियो। जिए सिंध, जिए लतीफ़, वॾी महिरबानी।